हाज़िर अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के ठुलो मां खबर ॾींदा हलूं त ए सेक्शन थाणे जे हद लॻ सयाल बाईपास वटि 4 नामعلوم हथियारबंदन लाशारे برادري जे घर मथां हमलो करे अयूब लाशारी, ईदन लाशारी, एजाज लाशारी के सख्त ज़ख्मी करे फरार थी विया। ना असांजी कंहिंसां दुश्मनाई आहे, ना असांजो कंहिंसां जहिड़ो, असांजी त हे वाट हूंदी आहे सभु कंहिंसां ओड़े पाड़े वारनि खां पुछा करो, कंहिंसां का असांजी ऊचाई न आहे। राति 4 माण्हू आया आहिनि दहशतगर्द हथियारनि सां। राति मुंहिंजे बच्चनि ते बि अची धक हयां अथऊं, मूंखे बि धक हयां अथऊं। असां पुलिस वारनि ॾे वियासीं थाणे ते, उते हिकिड़ो पुलिस वारो बीठो आहे, उहो चए थो हाली त वञो बाबा, हिते कोई कोन्हे, वञी हाली पटी बटी करायो, पोइ सुबुह 8-9 बजे अचिजो। असांजी मालिकी थिए, असां बेमालिकी ते कुटिजूं था। ठुल जी पुलिस काॾे वई, काॾे गुम थी वई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।